द्वार में भरे हूँ बाबा सचल सरकार ने निकता वञूं पिया लाड़काने शहर में 4 सॼी संगत असां तैयार आहियूं सचल साईं सरकार ते मुलाकात है साईं गादिया अच्छे की तैयारी है लालो खड़ी है असांजो लाड़कानो मसो शहर सभु खां प्यारो मुंहिंजो साहब लाड़कानो लाड़काने खां तक़रीबन 2.5 कलाक जो सफ़र है सचल सरमस की दरगाह ते उतो ज़ियारत कंदासीं ऐं ज़ियारत करे पोइ वेंदासीं दरगाह रानीपुर शरीफ उतो ज़ियारत करे पोइ वापसि लाड़काने वापसि रवानगी थींदी ऐं हींअर असां लाड़काने शहर जे विचों विच रोडनि मां घुमंदा निकिरंदा था वञूं आप लोग क्या कर रहे हो क्या लग गया सिलेंडर में गैस भरा है ना संगत चली बैठी है लाड़काने शहर का बाहर निकता है माने संगत सां गॾु मौसम भी तमाम प्यारो है झुड़ लगो पिया सीधा कोने को पहुता आहियूं असां हाणे दरियारी पुल ते पहुता आहियूं संगत सॼी लथी आहे गाॾीअ मां गाॾी बि असांजी इहा ई आहे सिंधू दरिया संगत जी मस्करी मज़ाक बि हले थी पई मस्तियूं मज़ाकूं ख़ुदकुशी कंदे छा सफ़र असांजो रवाना आहे सॼी संगत उथी आहे सीट घुमण आहियूं हाणे दरियारी पुल ते अफजल अली चाचा कोई लोग पसंद करते हैं
मुलाकात गोभी जो टाइम बिल्कुल ही सख्त टाइम होंदो आहे जेको मंडी पटियाणी हूंदी आहे 10 घंटा टाइम गोभी जो असांजे लाड़काने जे तरह जे पासे में दरिया का पार सभिनि खां VIP इलाइक़ो जेको सभिनि खां दिलचस्प इलाइक़ो हे इलाइक़ो आहे मौसम जे हिसाब सां फ़सुल जे हिसाब सां कमंदो असांजी सिंध जो सूंहं कमंदो राज़ी तेरे पहुता आहियूं राज़ी तेरो तमामु बहितरीनु ख़ूबसूरत शहर साम्हूं कजूं चांहि को पीअण लाइ बीठा आहियूं था ट्रक ते लिखियल अथई कानून का एहतराम करो आई वरी छोरी अथनि से हाणे अहिड़ो कानून जो हर कोई एहतराम कंदो न सचल सरकार ते पुॼी विया गाड़ी पार्किंग होंदी ना ने वे है गाड़ी में से ना दरगाह से सचल सर मस्त सचल सर मस्त जे रोज़े ते पुॼी विया आहियूं अंदरि हली तव्हांखे रोज़े जो दीदार कराईंदासीं तमामु बेहतरीन नज़ारो आहे पुरसुकून जगह आहे काफ़ी सारा स्कूलनि जा ॿार बि टूर ते आयल आहिनि पंहिंजी संगत सां गॾु असां बि त पहुता आहियूं हाणे अंदरि रोज़ जी तरफ़ हलूं था अंदरि रोज़ जो तव्हांखे दीदार करायूं था तमामु बेहतरीन सुकून आहे उन जगह ते साईं जन जो दरवाज़ो अंदर जो बेहतरीन पुरसुकून नज़ारो आहे माशाअल्लाह अल्लाह पाक जे वलियुनि जी दरबार ते अचण जो मज़ो ई पंहिंजो आहे
नरसिंह सचल सरकार ते आयो साईं जी मज़ार इहा ई आहे। सचल साईं जी भी मज़ार खां गॾो गॾु खूह बि आहे। यार ना यार के मोकलूं था फिदा था करवा गाड़ी पार्किंग और उस्ताद का कमर लाइटिंग बारे छड़ी थई भैया आवला लाए रक्षो असाने बिठो आहे एक गादी नशन जो होजरो लाए अलग वरी हिकड़ा आम मेहमान Salah itu orang itu. Tolong siapa ini? Mau dia? Ada dia, Pak? Takut. सचल सरमस्तों थिंदा असां वञी रहिया आहियूं दरगाह राणीपुर शरीफ। सेंटर कॉलोनी के ग्लोबल स्कूल आहे ना इतना रोड का अना पुडिया दरगाह साईं राणीपुर ते। हां दरगाह हुआ है ये ना है बिहार जानी तो दरगाह साईं राणीपुर पहुता आहियूं ॿई पासा बाज़ारूं दरगाह राणीपुर शरीफ जी बाज़ार है तमाम बेहतरीन खूबसूरत बाज़ार। जो डॉक्टर साहब हैं अशरफ अली चांडियो साहब असां गॾु आहिनि। वॾो टाइम थी वियो आहे वॾे टाइम खां पोइ आया आहियूं वञी था पिया हाणे असां अंदरि पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जिलानी दस्तगीर जी गादी बि सॼो वेंदो आहे। وما جعلنا القبلة التي كنت عليها إلا لنعلم من يتبع الرسول ممن ولأتم نعمتي عليكم
चाचा रहा भैया हेलो बाहर रोड दे विचार में पानी के ले जाए बोल में ना हां हां बोल में पानी हो वक्त जाएगा अच्छा हेलो पता नूरानी होटल गंबट पहुंचा हूँ जिते बाराबंदी चाय तमाम घणी मशहूर है तो चाय पी पोइ वापसी लाल कार्ड असांजी रवानगी थींदी हिते बादाम वारी चांहि पीअंदव वापसी में ताज़ो गुड़ भी वठिणो आहे असांखे सो तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं ताज़ो गुड़ कमंद में कीअं थो ठहे पियो हलूं पिया किथे बि ॾिसूं कढ़ीअ में ताज़ो गुड़ ठाहींदा हुजनि शुगर मिल जा कमंद ऐं ट्रैक्टर वञनि था पिया साओ पोइ कमंद में गुड़ ठाहिनि था पिया हिते ब्रेक कजे त हितां ताज़ो गुड़ वठिजे ऐं रिकॉर्डिंग कजे त कीअं था गुड़ ठाहिनि कमंद मां पहुता आहियूं ब्रेक करे हिन खां गुड़ बि वठूं था तव्हांखे ॾेखारियूं था त गुड़ कीअं था ठाहिनि पिया ताज़ो गुड़ गुड़ था ठाहिनि पिया असांजी सुहिणी सिंध में गुड़ ईअं ठहंदो आहे